साईं मुंहिंजा हिकिड़े मुल्क में लॻी जंग, सो बादशाह पंहिंजी ज़ाल राणी खे वठी आयो ॿिए मुल्क जे बादशाह वटि। आयो पंहिंजी ज़ाल राणी खे वठी, सो हाणे उहो बादशाह चवणु लॻो नी ॿिए बादशाह खे त बादशाह सलामत, तूं बि बादशाह आऊं बि बादशाह जी बिल्कुलु, हाणे हुजनि बि पाण में दोस्त। अची आहे हुकम कर। चई हाणे हुकम इहो आहे जो मुंहिंजे मुल्क में लॻी वई आहे जंग। चई आहे ॻाल्हि जी ख़बर मूं ॿुधी आहे। चई हाणे जंग लॻी वई आहे, उनखे तक़रीबन अञा 10-15 ॾींहं लॻी वेंदा, पर सम्झ 10 ॾींहं लॻी वेंदा। 10 ॾींहंनि जे लाइ मुंहिंजी ज़ाल राणी तो वटि अमानत तौरु छॾियो थो वञा तुंहिंजे महल में, ऐं हिते हुजे, ऐं उन खां पोइ 10 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजी ज़ाल राणी खे हितां वठी ईंदसि, छो त मुंहिंजे मुल्क में जंग लॻी पई आहे, ख़बर कोन्हे छा थिए। त हाणे उहो बादशाह इन बादशाह जो दोस्त हुजे, सो बादशाह चवणु लॻो तूं बेखुटको थी वञ, भले वञ, तुंहिंजी ज़ाल भले हिते वेठी हुजे, मूं वटि अमानत तौरु आहे। चई चलो ठीकु है। बादशाह पंहिंजी ज़ाल राणी खां मोकिलाए उन बादशाह खां थी करे ऐं दो मोटी आयो पंहिंजी बादशाही में, जिते जंग वग़ैरह लॻी पई हुई। हाणे उहो बादशाह जो हिकिड़ो नौजवान शहज़ादो पुटु हुजे, जंहिं वटि बादशाह राणी अमानत तौरु छॾे वियो। हाणे उहो शहज़ादो त कंहिं कमकार जे हिसाब सां केॾांहुं निकिरी वियो हुजे, सो बादशाह ऐं राणी जेका हू राणी हुई सो वेठा हुजनि। तो बादशाह चवणु लॻो नी राणी खे त राणी साहिबा तव्हांजो मुड़ुसु बादशाह मूं वटि अमानत तौरु तोखे छॾे वियो आहे, सो हाणे आऊं चाहियां थो तोखे मुंहिंजी बादशाही घुमायां फिरायां। 10 ॾींहंनि जो टाइम आहे, जेसि ताईं मुंहिंजी बादशाही में तूं घुम फिर, तूं माना चकर वग़ैरह लॻा, सुबुह जो तोखे आऊं वठी हलंदसि। राणी चवणु लॻी त चलो ठीकु है, सुबुह जो आऊं तव्हांजी बादशाही घुमंदसि फिरंदसि, मूंखे घुमाइजो। खैरनि जो जॾहिं अची वियो हाणे सुबुह थियो, बादशाह बि घोड़े ते चढ़ियो, राणी खे बि घोड़े ते चाढ़ियईं। हाणे ॿई ॼणा, न सिपाही न नौकर न चाकर, ॿई ॼणा निकिरी पिया जंग तरफ़। हाणे घुमंदा फिरंदा ॻोठ बनियूं ॿारा हलंदे फिरंदे अची हिकिड़े जंग में पुॻा। कुदरत सां को तमामु परे निकिरी आया। हिननि खे राति थियण वारी हुजे मथां, हलंदे फिरंदे नेठि अची उन झर जंग मञा कोन निकिता। जंग तमामु वॾो हुजे। हिते बादशाह चयो राणी खे त राणी साहिबा हाणे अॼोकी राति पाण खे हिते ई गुज़ारणी पवंदी, छो जो हाणे टाइम तमामु जाम थी वियो आहे। हीउ इलाइक़ो मूंखे लॻे थो त महफ़ूज़ आहे, हिते अॼोकी राति रहूं ऐं पोइ सुबुह जो वरी अलाए पर ख़ैरु हुजे निकिरी हलंदासीं। राणी चवणु लॻी त भले ठीकु है। अब हाणे उहा राणी ऐं उहो बादशाह हुते सुम्ही रहिया। बादशाह खे त निंड अची वई, निंड राणी खे बि अची वई। ख़बर ई न पई त उते हिकिड़ो ख़तरनाक देव अची पुॻो। देव जो ॾिठो राणी खे, राणी तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे, बादशाह अञा निंड पियो हुजे। देव छा कयो, उन राणी खे खणंदे ऐं भॼी हलियो। जन न कन, राणी बि निंड में हुजे, देव खणी ऐं रफू चकर थी वियो। खैरनि जो जॾहिं अची असुरदार बादशाह खे जाग पई ॾिसे त राणी हुजे, बादशाह खे परेशानी थी वई। चवणु लॻो त राणी साहिबा केॾांहुं वई, हिते हुते ॻोल्हणु लॻो। राणी जा न पेर न छा। बादशाह परेशान थी वियो, राणी जा पेर बि केॾांहुं लॻनि कोन था। आख़िर राणी वई त वई केॾांहुं, सॼो झर जंग हिते हुते ॻोल्ही, पेर न पतो न अतो न छा। चवणु लॻो त भेण हीउ छा थी वियो। हाणे उहो बादशाह मूं ते यकीन ऐं भरोसो करे 10 ॾींहंनि जे लाइ अमानत तौरु रखी वियो। हाणे राणी वञे पई हली, ख़बर कोन्हे छा थी वियो, कहिड़ो मसइलो थी वियो, परेशान अची थी वियो। अब हाणे उतां बादशाह हाणे घोड़े ते चढ़ियो, बेवस लाचार, मथो पिटींदो नेठि अची पंहिंजे महल में पुॻो। परेशान हुजे, बादशाह खे हिकिड़ी पगर लहे हिकिड़ी चढ़े। चवणु लॻो त भेण हीउ छा थी वियो, कहिड़ो ज़ुल्म थी वियो, राणी केॾांहुं वेली, बादशाह खे कहिड़ो मुंहुं ॾींदसि। खैरनि जो बादशाह उन जो पुटु नौजवान शहज़ादो बची पुॻो, ॾिठईं पंहिंजे पीउ खे सो परेशान ऐं उदास हुजे। शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे पीउ बादशाह खे, त बाबा ॾे ख़बर, परेशान लॻो पियो हुई ख़ैर तोसां। चई बाबा हीउ मसइलो आहे, तो हाणे हीउ कमु हीअं थी हलियो, हाणे उन बादशाह खे आऊं कहिड़ो मुंहुं ॾींदसि, छो जो अमानत तौरु 10 ॾींहंनि जे लाइ पंहिंजी ज़ाल राणी मूं वटि रखी ऐं उनखे घुमाइण जे हिसाब सां वठी वियोसि। सो राणी राति जे पेट में हले केॾांहुं वेली, हाणे परेशान आहे, हाणे उनखे आऊं कहिड़ो मुंहुं ॾींदसि, छा मसइलो आहे। शहज़ादो चवणु लॻो त बाबा तूं परेशान न थी, 10 ॾींहंनि जो टाइम आहे, हिकिड़ो ॾींहुं वियो हलियो, अञा 9 ॾींहं पिया आहिनि, तुंहिंजी इज़त बचाईंदसि आऊं, ऐं आऊं निकिरियो थो वञा इन राणी खे ॻोल्हे तलाश करे ईंदसि। बादशाह चवणु लॻो पंहिंजे पुटु शहज़ादे खे, त बाबा तूं बहादुर, जे अगरि तूं इहो कमु करे आहीं त पोइ भेण मुंहिंजो सिर मुंहिंजो कंध माना मथे थी वेंदो फ़ख़ुर सां, वारो कर। खैरनि जो सुबुह जो सवेरे शहज़ादो निकिरी पियो, घोड़े ते चढ़ी हलंदो फिरंदो नेठि अची उन जॻह ते पुॻो। हिते हुते ॾिसणु लॻो, पेर न अतो न पतो। चवणु लॻो त हाणे कीअं करियां, झर जंग तमामु वॾो हुजे। वरी निकिरी पियो, आयो घाटे जंग में, झर जंग में अची पुॻो, तमामु परे निकिरी आयो, रस्ता निकिरनि 2। चवणु लॻो त हाणे हीउ रस्तो वठां या हीउ रस्तो वठां। सोचे सम्झी हिकिड़ो रस्तो हिन वरितो। हाणे उहो रस्तो वठे पियो अचे। चवणु लॻो त हाणे कीअं करियां, काड़ो लुख तमामु जाम हुजे, हिन खे अची उञ सतायो उञ तपायो। चवणु लॻो त हाणे वञी किथे पाणी जो बंदोबस्तु करियां, किथे पाणी ॻोल्हियां।
को खूह, को नदी, को नालो, को किथे अहिड़ो हुजे त वञी पाणी पीआं। हाणे घोड़े खे उन वण जे हेठि ॿधी करे ऐं हिते हुते खूहनि खे, नदियुनि नालनि खे जाचणु लॻो। तमामु परे निकिरी आयो, ॾिठे त परे खां हिकिड़ो खूह हिन खे नज़र में आयो। चवणु लॻो त भणिया खूह इहो आहे, मन पाणी हुजे त वञी हिन मां पीआं। जीअं उन खूह जे वेझो अचे त हिन जे कननि में हिकिड़ो आवाज़ु अचे, केरु हुजे मुंहिंजी मदद करे, मूंखे बचाए। उन खूह मंझां आवाज़ु अचणु लॻो। शहज़ादो परेशान थी वियो, चवणु लॻो त इन खूह मंझां आवाज़ु पियो अचे, वञा वेझो हिन खे ॾिसां त आख़िर मसइलो छा आहे। आयो अची वियो खूह ते, अची ॻाल्हाइणु लॻो, चई केरु मूं साईं खूह में छा थो करीं? त आवाज़ु आयो, चई बाबा आऊं माण्हू ई आहियां। चई माण्हू तूं आहीं, पोइ इन खूह में छा थो करीं? शहज़ादो चवणु लॻो, चई दरअसल आउं हिकु जादूगर आहियां। चई जादूगर? चई हा आउं जादूगर आहियां, ऐं हीउ कमु सभु हिकिड़े देव जा आहिनि। इहो देव मूंखे हिते क़ैद करे वियो, ऐं पंहिंजी ख़ुशी सां अंदरि कोन आहियां। चई पोइ तुंहिंजे जादू असरु कोन कयो? चई जादू देव, चई ख़तरनाक देव आहे, जादू मुंहिंजो असरु ई कोन कयो। आऊं ऐं मुंहिंजी धीअ, नौजवान धीअ, असीं आयासीं पिया। देव जेको आयो सो मुंहिंजी धीअ खे ॾिठी, मुंहिंजी धीअ तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे, सो उन छा कयो जो मुंहिंजी धीअ खे त खणी वियो, पर मूंखे इन खूह में क़ैद करे वियो। सो हाणे वारो कर, महिरबानी कर, कुझु न कुझु मसइले जो हलु कढ, मूंखे तव्हां आज़ादु कर। शहज़ादो चवणु लॻो त हाणे आउं कुझु करे नथो सघां, छा करियां जो तोखे तव्हां आज़ादु करां? चई हाणे इहो देव जी वजह तलाश करियां, वञी ॻोल्हियां तो मन मिले त हिते हो। शहज़ादो चवणु लॻो त पोइ इहो कमु थी सघे थो मतां इन देव जो हुजे। जादूगर चवणु लॻो त पोइ छा देव तुंहिंजी धीअ खे खणी वियो? अची हा उहो खणी वियो। अची पोइ लॻे थो त ज़ाल जेका बादशाह जी राणी आहे, लॻे थो उनखे बि देव खणी वियो हूंदो। जादूगर चवणु लॻो त बिल्कुलु जेका बि शइ सुठी ऐं सुहिणी उनखे लॻंदी आहे त उहो देव खणी वेंदो आहे। पोइ तूं माना जेको चवीं पियो उन हिसाब सां उन बादशाह जी ज़ाल राणी खे उहो देव ई खणी वियो हूंदो। जी चलो ठीकु आहे, तूं मुंहिंजो इंतज़ारु कजांइ, आउं निकिरियो थो वञा उन देव जी तलाश में। हाणे इहो देव हले किथे मिलंदो, मन कासण ई थिए। अब हाणे एतिरा माना दिलासा ॾेई उनखे ऐं उतां निकिरी पियो उहो शहज़ादो हाणे हलंदो फिरंदो कंहिं अची ॿिए बादशाही में पुॻो, अची ॿिए हंधि सो आयो, कंहिं अहिड़ी जॻह ते अची पुॻो मथां, माना शाम वारो टाइम थियो। चवणु लॻो त हाणे कीअं करियां, इहो देव हाणे मिलंदो, आख़िर मिलंदो किथे? आयो कंहिं अहिड़ी जॻह ते, ॾिसे त हिकिड़ो घरु ठहियो पियो हुजे, वेझो अची वञे पुॻो। घरु जॾहिं ठहियो पियो, छा जो खणी ॾिसे त माना हिन खे हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो अजीब तरीन माना इंसानु हिकिड़ो माण्हू मिलियो। अधु धड़ हेठि औरत जो हुजे, मथे अधु धड़ हुजे भोलड़े जो अधु धड़ हुजे, अधु धड़ हेठि औरत जो हुजे। शहज़ादो ॾिसी परेशान थियो, चवणु लॻो त भणिया हीअ कहिड़ी मख़लूक आहे, कहिड़ी ख़ल्क़ आहे, भणिया अधु हेठि धड़ इंसान जो, औरत जो, मथे अधु धड़ भोलड़े जो, आख़िर छा आहे, कहिड़ो मसइलो आहे? आयो अची दिलि झले पुछा करणु लॻो त भोलड़ी ॻाल्हायो, इंसान जे आवाज़ में, औरत जे आवाज़ में ॻाल्हायो, कमुकार हेॾां होॾां पई करे। शहज़ादे सां जॾहिं ॻाल्हाई, शहज़ादो पुछा करणु लॻो, मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन आई, कहिड़ी मख़लूक आहीं? अधु मथे धड़ तुंहिंजो भोलड़ी जो, हेठि अधु धड़ तुंहिंजो इंसानु औरत जो, आख़िर मसइलो छा आहे? त हिते उहा छोकिरी, उहा माना औरत बि सां ॻाल्हाइणु लॻी। चई बसि इहो वॾो मसइलो आहे, वॾी कहाणी आहे। चई वॾी कहाणी आहे त पोइ चलो ठीकु आहे, राति उहे थियण वारी, अॼोकी राति हिते रहंदो, पोइ मूंखे इहो सॼो ॻाल्हि करे, सॼी कहाणी करे मूंखे ॿुधाइजांइ। उहा औरत उहा चवणु लॻी, जंहिंजो अधु धड़ भोलड़ी जो, अधु धड़ इंसान जो, सा चवणु लॻी त भले ठीकु आहे, मुंहिंजी राति माना मुंहिंजे घर में अॼोकी राति तूं भले रह, पोइ तोखे मुंहिंजी कहाणी किसो करे ॿुधाईंदसि। जॾहिं खैरनि जो अची राति थी, मानी वग़ैरह ठाही अथई, हाणे अधु भोलड़ी अधु औरत उसान खे ॾिनई, शहज़ादे खाधी। जॾहिं अची टाइम थियो त शहज़ादो चवणु लॻो त पोइ तुंहिंजे घर में को मर्द माण्हू कोन्हे, ऐं तुंहिंजो सिस्टम हीउ कीअं थियो पियो आहे, असुल मूंखे ॿुधाए, तुंहिंजी छा हक़ीक़त आहे, तुंहिंजी छा कहाणी आहे? त हाणे उहा औरत चवणु लॻी, दरअसल कहाणी इहा आहे जो आऊं ऐं मुंहिंजो थियण वारो मुड़ुसु असीं ॿ हुआसीं, उहो मुंहिंजो मङेंदो हो। सो हाणे हीउ मसइलो थी वियो जो असीं आयासीं हिकु चकर घुमणु, सो असांखे हिकिड़ी परी हिकिड़ी शइ ॾिनी। त हाणे उहा शइ ॾिनई, सो उहा कमु जहिड़ी शइ हुई, तमामु नायाब हीरो, चमकंदड़ हीरो मूंखे ॾिनो उहो परी मुंहिंजी का सहेली थी वई। सवा परी मूंखे ॾिनी, परी मूंखे चयो त हिन हीरे खे तूं रुॻो हिन हीरे खे झले, जेका बि ख़्वाहिश कंदे, जेको बि कुझु चवंदे, सो तूं उहा थी वेंदे, उहा तोखे शइ माना मिली वेंदी हली। सो उहो हीरो तमामु कमु जहिड़ो आहे, सो उहो हीरो मूंखे मिलियो, परी त उहा वई हली। सो हिकु चकर आऊं मुंहिंजे थियण वारे मङेंदे सां गॾु हिन झर जंग में आई हुअसि घुमण जे लाइ। सो हाणे मुंहिंजो मङींदो ऐं आऊं असीं ॿई ॼणा वेठा हुआसीं। सो मूं मुंहिंजे मङेंदे सां इहा ॻाल्हि कई त हीअ हिकु अहिड़े क़िस्म जो
हीरो ऐं मोती मूंखे मिलियो आहे जेको हिनखे झले ख़्वाहिश दिलि में कंदे या चवंदे त उहो माण्हू ईअं थी वेंदो हुयो ऐं उहा ख़्वाहिश मुंहिंजी पूरी थी वेंदी। त मुंहिंजो मंगेदो चवणु लॻो त ईअं थी नथो सघे, चई बिल्कुलु ईअं थी सघे थो, चई हाणे तोखे आउं करे ॾेखारियां, चई हा करे ॾेखार। त हीरो उहो अची मूं ॾिनो मुंहिंजे मंगेदे खे, चई मुंहिंजे मंगेदे मिड़ी मज़ाक मज़ाक ईअं चयो त मुंहिंजी मंगेदी हेठियूं धड़ माना औरत जो ई हुजे, मथियूं धड़ भोलड़े जो हुजे। एतिरो हुन चयो, उन हीरे उहा ख़्वाहिश पूरी कई। ऐं अधु धड़ मुंहिंजो भोलियो थी वियो ऐं अधु धड़ मुंहिंजो उहो साॻी रहियो। त हिते उहो ॾिसी मूंखे खिलणु लॻो, मूं माना चवणु लॻे मुंहिंजे मंगेदे खे त हाणे मूंखे सही कर, ऐं इहो सही कोन्हे तो जेको अहिड़ी कहिड़ी ख़्वाहिश कई जेको ऐं अधु थी वियो त भोलड़ी ऐं अधु थी वियो त औरत। त एतिरे टाइम में अञा मूंखे हुन सही कयो ई कोन, त एतिरे टाइम में उहो ख़तरनाक हिकिड़ो देव अची वियो। ख़तरनाक देव अची वियो, सो उनखे इहो हीरो सो वणी वियो। सो उहो हीरो मुंहिंजे कम जे हिसाब सां हुनखे चवणु लॻो त इहो हीरो मुंहिंजे कम जो आहे। उहो हीरो मुंहिंजे मुड़ुस खां खसे खणी ऐं रवानो थी वियो। सो हाणे उन हिसाब सां मुंहिंजो मंगेदो मूंखे चवणु लॻो, उन मुंहिंजे मंगेदे खां खसे खणी वियो। मुंहिंजो मंगेदो चवणु लॻो त हाणे तूं अहिड़े हाल में हीरे खां सवा सही थींदे कोन। सो उहो बि देव जी तलाश में निकिरी वियो। उन देव जे पोयां उहो हीरो खणियल आहे। जीअं आउं उते रहियल जंहिंखे अची 6 महीना थिया आहिनि, न ई मुंहिंजो मंगेदो वरियो, न ई उहो हीरो खणी आयो, ऐं आउं इन हाल में इन अधु धड़ भोलड़ी वारे में अधु औरत वारे में हाणे केॾांहुं वञा। जेकर उन ॻोठ में किथे जिते मुंहिंजा असुलु घर आहिनि, जेकर हेॾांहुं वञा थी त माण्हू मूंखे मारे छॾनि, मूं ते खिलनि। तंहिंजे करे हिते रही पई आहियां। 6 महीननि जो टाइम थियो आहे। हाणे झर जंग मुंहिंजा मिड़ी, हितां को मेवात, को फ्रूट, को कहिड़ी शइ मिड़ी, केॾीमहिल कीअं न कीअं मिड़ी जुगाड़ सुगाड़ करियां बि मिड़ी उहो आहे, खायां पीआं बि। हाणे वेठी आहियां मुंहिंजे मंगेदे आसिरे में। तो उन ख़तरनाक देव इहे कमु कया आहिनि। सॼो किसो कहाणी करे उन शहज़ादे खे ॿुधाई। शहज़ादो चवणु लॻो त भणिया वाह जो देव आहे, इन देव त भणिया वाह जो कमु कयो आहे। असुल माना उन राणी खे बि खणी आयो ऐं उन खूह में जादूगर खे बि क़ैद कई। उन शहज़ादी माना उन जादूगर जी धीउ खे बि खणी आयो ऐं तोसां बि इहा हाल करियो। चई हाणे जेका ॻाल्हि तूं करे पई इन हिसाब सां आउं बि निकितो आहियां। हाणे उन देव त बाहियूं ॿारे छॾियो न, आउं बि उन देव जी तलाश में निकितो आहियां। तो हाणे देव मन मूंखे मिली पवे त इन देव सां कई बदिला। चई पोइ वारो कर वञ, मुंहिंजे मंगेदे खे बि ॻोल्हे अची, इहो देव मिली वञे त पोइ तुंहिंजा मसला बि हल कराइजे, मुंहिंजो मसइलो बि हल कर। 6 महीननि खां वठी आउं इन रूप में आहियां। शहज़ादो चवणु लॻो तूं परेशान न थी, बसि अॼोकी राति हिते मूंखे रहण ॾे, माना आउं गुज़ारियां, पोइ सुबुह जो सवेर निकिरी वेंदसि। माई चवणु लॻी त भले ठीकु आहे, ख़ैरनि जो। जॾहिं अची सुबुह थियो, राति हिन हुते गुज़ारी। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेरे उहो शहज़ादो चवणु लॻो उन औरत खे त मुंहिंजो इंतज़ारु कजां, अलाह जे पारां ख़ैरु हुजे, इजो थो वञा उन देव खे ॻोल्हियां ऐं पोइ वरी वापसी वञा थो, अलाह सां ई कंदो। माई चवणु लॻी त भले ठीकु आहे, ख़ैर सां वञ, वरी ख़ैर सां अचिजांइ। अवा उन महिल उहो शहज़ादो वरी उतां निकिरी पियो। हलंदे 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 नेठि पंधु कंदे अची कंहिं अहिड़े इलाइक़े में पुॻो, मथां वरी राति थियण वारी हुजे। ॾिठी त उन हिकिड़े झर जंग में हिकु अबरी सबरी भूंगी हुजे। सो आयो अची उते रहणो त हिकिड़ी कुराड़ी पोड़ी हिकिड़ी माई हुजे। आयो अची हुन सां हाल अहिवाल कई। चई मुसाफ़िर माण्हू आहियां, शहज़ादो आहियां, फलाणे मुल्क जे बादशाह जो पुटु आहियां, अॼोकी राति रहां, पोइ सुबुह जो वरी हिते निकिरी पवंदुसि। अबा चलो ठीकु आहे। पोड़ी वरी हिन सां हाल अहिवाल कया। चई अबा ॾे ख़बर, ख़ैर मज़ा निकितो आहीं, केॾां थो वञी, काफ़ी बादशाहियूं छॾे करे आयो आहीं। हिन बि सॼी ॻाल्हि करे ॿुधाए। चई हाणे हीउ मसइलो हीअं आहे, अमां हाणे ख़तरनाक देव आहे हिकिड़ो, सो हाणे उन जी तलाश में निकितो आहियां। हाणे मन को मिली पवे, मन का सणाई थिए, हाणे हीउ कमु हिन अहिड़ा करे छॾिया आहिनि। सो हाणे देव जी तलाश में निकितो आहियां, जंहिंखे माना मूंखे 5 ॾींहं 6 ॾींहं थी विया आहिनि। त हिते पोड़ी चवणु लॻी त अबा इहो ख़तरनाक देव आहे, जेकर तुंहिंजे वर चढ़ी में तुंहिंजा कम बि लाहे छॾींदो। पर हाणे इहो आहे जो तूं हिते वेह, मुंहिंजी हिकिड़ी धीउ आहे। धीउ मुंहिंजी सॻी कोन्हे, आहे परिस्तान जी परी, पर मूं वटि ईंदी आहे देखभाल करण ॾांहुं, थी सघे थो मतां उनखे ख़बर हुजे। सो उन खां पुछा गाछा कंदासीं, सबर कर, हाणे अञा आई कोन्हे, मन अची वञे। चलो ठीकु आहे। शहज़ादो चवणु लॻो उन पोड़ी खे त अमां चलो ठीकु आहे, जेकर परिस्तान जी परी अची वञे त पोइ हाणे परियूं आहिनि, घुमनि पियूं, फिरनि पियूं, हलनि पियूं। सो इन्हनि खे लाज़मी देवनि जिन्ननि ऐं इन्हनि जे बारे में ख़बर हूंदी। चई हाओ मां ख़ैरनि जो अबा राति गुज़री वई, परिस्तान जी परी न आई। ॿिए ॾींहुं सुबुह जो शहज़ादो चवणु लॻो पोड़ी खे त अमां हाणे अञा बि परिस्तान जी परी न आई आहे, तव्हां वारी धीउ अची ईंदी, इंतज़ारु कर। ख़ैरनि जो नेठि अची ॾींहं वारो टाइम थियो, शहज़ादो अञा हुते पोड़ी वटि रहियल हुजे। एसो त उहो परिस्तान जी परी अची पुॻी। परिस्तान जी परी अची पुॻी, शहज़ादे खे ॾिठी, तज में पहुची वई। त हिते उहा परिस्तान जी परी पंहिंजी माउ खे चवणु लॻी त अमां हीउ केरु आहे?
त हाणे हुन पौड़ी सॼी ॻाल्हि करे उन परिस्तान जी परी खे ॿुधाईं चई हीउ फिलाणे मुल्क जो शहज़ादो आहे, कंहिं कम जे हिसाब सां निकितो आहे, सो हाणे तोसां ई कमु हो, तुंहिंजो इंतज़ारु हो, तूं राति बि न आहे ऐं तूं हींअर आई आहीं, सो हाणे तुंहिंजो इंतज़ारु पियो करे, हाणे तूं को हिन मसइले जो हल कढी ॾे। परिस्तान जी परी चवणु लॻी त हिन शहज़ादे जो कहिड़ो कमु आहे। शहज़ादे पुछा करणु लॻी तुंहिंजो कहिड़ो मसइलो आहे। त हिते उन शहज़ादे बि खणी सॼी ॻाल्हि करे ॿुधाए चई हाणे हीउ मसइलो हीअं आहे, देव जी तलाश में निकितो आहियां। हाणे तूं परिस्तान जी परी ऐं मन तोखे ख़बर हुजे उन देव जे बारे में त मूंखे ॿुधा त जीअं आउं उन देव वटि पुॼां। हिते उहा परिस्तान जी परी चवणु लॻी तूं जेका ॻाल्हि पियो करीं सो उन देव वटि पुॼणु ॾाढो मुश्किल आहे, छो त उहो ख़तरनाक देव आहे। आउं बि उते तोखे वठी नथी वञी सघां, छो जो मतां मूंखे ई कुझु न कुझु करे छॾे या मारे छॾे, छो त उहो एॾो ख़तरनाक देव आहे। त हिते शहज़ादो चवणु लॻो उन परिस्तान जी परी खे त पोइ हाणे कुझु न कुझु को मसइलो कढ, को हल कढ, जीअं का ख़बर ॼाण पवे त आउं देव ताईं पुॼां, पोइ बाक़ी मुंहिंजो मसइलो आहे। जे अगरि ज़िंदगी हयाती हूंदी ठीकु आहे, जे न त पोइ देव जे हथां मौत लिखियलु हूंदो त पोइ भले थिए। परिस्तान जी परी चवणु लॻी त हाणे तो कमु मूंखे अहिड़ो चयो त चलो ठीकु आहे, तूं हाणे अॼोकी राति हिते रह ऐं तूं मूंखे छॾां वञी हिते ॾिसां करियां हेॾां होॾां ख़बरचार वठी पोइ तोखे ॿुधायां थी। परिस्तान जी परी निकिरी वई, वञी हिन मुल्क हया। परिस्तान जी परी त हुई उॾंदड़ जो हेॾां होॾां रुली फिरी हेॾां होॾां नेठि अची वापसी वरी आई। सो अची इन शहज़ादे खे ॻाल्हि मुआड़ करणु लॻी त जीअं हाणे हिकिड़ो मसइलो आहे सो आउं उहे करे सघां थी, सो हाणे उहो मसइलो माना तूं करे में त पोइ तूं उन हिसाब सां उते पुॼी वेंदे उन देव जे, छो त फिलाणे हंधि उन देव जो आस्थानु उहा जॻह आहे, सो उते तोखे वञिणो पवंदो। चई हाणे उहो कीअं वेंदसि। चई हाणे तोखे ॿुधायां थी, हिकिड़ो उन देव जो अहिड़ो माण्हू आहे जेको नौकर हल्को देव आहे, नंढो देव आहे, सो ईंदो आहे उन आस्थाने खां ईंदो आहे, अहिड़े इलाइक़े में झर जंग में ईंदो आहे, पोइ उतां ज़नावर जानवर मारे उन्हनि जो गोश्त उन्हनि जो मांस खणी वेंदो आहे देव ॾांहुं, डेली अचे थो। तो हाणे ईअं कंदसि छो त उहो आहे हल्को फुल्को देव, सो उन खे आउं पंहिंजे हिसाब सां मारे करे ऐं उन जो रूप तोखे आउं ॾेई सघां थी। पोइ तूं अहिड़े हिसाब सां उहो गोश्त वग़ैरह खणी ऐं उन देव वटि वञा, उन आस्थाने ते पुॼां, तूं इन हिसाब सां वेंदे। बाक़ी उन देव जो पहरो तमामु जाम आहे, सो अंदरि वञी कोन थो सघीं, इन शिकिल इख़्तियार करे वेंदे त कमु तुंहिंजो थी वेंदो। जी चलो ठीकु आहे, मूंखे मंज़ूर आहे, वठी हल उन जॻह ते। परिस्तान जी परी उन शहज़ादे खे वठी अची उन अहिड़ी जॻह ते अची पुॻा, सो उते उहो साॻी उन देव जो को नौकर चाकर जेको हो सो आयो, उन खे परी कयो ख़तमु पंहिंजे जादू जे ज़रिए ऐं उन जो रूप उन शहज़ादे खे ॾेई छॾी। शहज़ादे जो रूप ॾेई छॾी ऐं उहो जानवर ज़नावर जा गोश्त उन खे ॾिनई, तो पंहिंजे जादू जे ज़रिए रवानो कयईं। सो हाणे निकितो हलंदो फिरंदो उॾंदो सिधो अची उन देव जे आस्थाने ते पुॻो, ॾिठईं त पहरो तमामु जाम हुजे, तो चवणु लॻो त भणिया वाह जो कमु लॻो पियो, पहरो तमामु सख़्तु लॻो पियो। चलो ठीकु आहे, उन परी जी महिरबानी जेको हेतिरो कुझु कयईं। हीउ अभाउ ते आयो, अची पुॻो ऐं ॿिया देव जेको सो उन्हनि खे आदम बुई आदम जी धप आई, सो अची हिन वटि पुॻा। चई ॾे ख़बर। चई कुझु कोन्हे। चई तो में धप अचे पई आदम जी, तूं छा आहीं कीअं आहीं। ॿिया चवणु लॻा हल्का फुल्का देव आहे। सो हिते उहो चवणु लॻो शहज़ादे जो रूप हुजे ॿिए देव जो हुजे, सो चवणु लॻो त दरअसल ॻाल्हि इहा जंहिं झर जंग में हुयो ज़नावर जानवर पंहिंजे मालिक जे लाइ मारण लाइ, सो हुते हिकिड़ो इंसानु मूंखे गॾिजी वियो, सो हुन सां हाथापाई थी वेली, मार कुट थी वई, तंहिंजे करे हुनजी बदबू उनजी धप मुंहुं मज़ा अचे पई। चई हा, चई चलो ठीकु आहे, अची पोइ अंदरि खणी वञे। अब हाणे उन महिल उहो गोश्त उहो मांस खणी अंदरि वियो, उहो वञी कंहिं पासे रखी। देव ॾिठी, देव निंड पियो करे, चवणु लॻो त हीअ जॻह तमामु वॾी आहे, सफ़ा महल जहिड़ी लॻी पई आहे, वाह जो देव जो आस्थानो आहे। पर हाणे वञी राणी खे ॻोल्हियां ऐं उन माई जे मंगेंदे खे ॻोल्हियां ऐं उन जादूगर जी धीअ खे ॻोल्हियां, आहिनि किथे, छा मसइलो आहे। अब हाणे ॻोल्हींदो छा खणी अंदरि ॾिसे त उते कई माण्हू पथर जा ठहिया पिया हुजनि, सभु पथर जा ठहिया पिया आहिनि। हिते ई ॾिसी हैरान थी वियो, चवणु लॻो त बढ़िया हेतिरा माण्हू सभु पथर जा ठहिया पिया आहिनि, लॻे थो त इहे देव थी सघे थो हिन पथर जो कयो हुजे। सोचींदे हिनखे ज़हन में ख़्यालु अची वियो, अची लॻे थो त भणिया उहो हीरो मोती इन देव जे वर चढ़ी वियो आहे। सो उन जी हिसाब सां ख़्वाहिश जे हिसाब सां हिन सभिनी खे पथर करे छॾियो आहे। पोइ जेॾीमहिल वणे उन्हनि खे इंसानु करे, जेॾीमहिल वणे उन्हनि खे पथर करे। हाणे इहो हीरो ॻोल्हियां, इन हीरे जे ज़रिए इहो देव बि ख़तमु थींदो ऐं हीअ माण्हू बि आज़ादु थींदा, ईअं करियां। अब हाणे ॻोल्हणु लॻो हीरे खे, ॻोल्हींदे नेठि उहो हीरो उन देव जे हथ में हुजे। छा कई, तड़ तकड़ करे उहो हीरो देव जे हथ में जा फूरी, हथ में जा फूरी त देव जागी पियो।
यकदम हीरे खे खणंदे चवण लॻो त ए हीरा मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश आहे त इन देव खे पथर बणा। देव वार करण वारो हो त एतिरे में हिनजी ख़्वाहिश पूरी थी। अब आहे देव पथरियो थी वियो। देव पथरियो थी वियो। हीउ शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो। हाणे इन हलचल जी ख़बर जो ॿाहिरि पई, सो ॿाहिरि सभु जेके देव आहिनि जा जेको पहरो तमामु हुजे सो बि अची माना आया आहिनि ना काह करे। उन टाइम ते वरी बि उन हीरे मोती खे चई ख़्वाहिश पूरी थी। अब उहे बि सभु पथरिया थी विया। चवणु लॻो त देव जो कमु तमामु थी वियो इन हीरे जे ज़रिए। सो आयो जेके बि अंदरि मूर्तियूं जेके इंसाननि जूं माना इंसान जेके पथरिया थिया पिया सो दिली ख़्वाहिश सां चवणु लॻो त इहे सभु वरी वापसी असुली शिकिल में इंसान थी वञनि पथर मञा हटी करे। तो अबा सभु थी विया। सभिनी खे इन कयो आज़ादु। तो हिते चवणु लॻो जेको शहज़ादो सो चवणु लॻो जादूगर जी धीअ कहिड़ी आहे सा उहा अची हाज़िर थी। तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे सा बि अची हाज़िर थी। चई जेका बादशाह जी ज़ाल राणी कहिड़ी आहे जेको अमान तौरु उन बादशाह छॾियो आहे उहा बि अची हाज़िर थी। छो त शहज़ादो सुञाणंदो कोन हो ऐं चवणु लॻो त फिलाणी माई जंहिंजो मङेंदो उहो कहिड़ो आहे। अब उहो बि अची हाज़िर थियो। उन टिनी खे वठी ऐं वरी बि उन हीरे जी मदद सां माना ख़्वाहिश जे हिसाब सां अहिड़ो शइ माना अची वई। सभिनी खे चाढ़े करे ऐं उॾरी ऐं सिधो अची उन जॻह ते पुॻा। आयो उन माई जो मङेंदो वठी अची उनखे ॾिनई। उनखे ॾिनी सो वरी उन हीरे जे ज़रिए से माना ख़्वाहिश जे हिसाब सां उहा माई जेका अधु भोलड़ी थियल हुई अधु हेठि धड़ इंसान जो सो उनखे सही कई। तो हीरो ॾिनी उन्हनि खे चई हीअ अव्हां जी अमानत आहे अव्हां जो इहे बसि खणो अव्हां खे। सो उहा मङेंदो ऐं उहा मङेंदी उहे ॿई चवणु लॻा त न इन हीरे जो हक़दार तूं आहीं। असां हूंदो त वरी ग़लति इस्तेमालु थी वेंदो। तूं शहज़ादो आहीं हक़दार तूं आहीं। किथे न किथे वञी नेक चङा कमु कजांइ। हीरो आयो तोखे। अब हीरो हुन खयो। बाक़ी राणी खे बि वरितई उन छोकिरी जादूगर जी धीउ खे वरितई। सिधो आयो उन खूह ते उन हीरे जी मदद सां उन खूह मञा उन जादूगर खे बि आज़ादु कराई। तो जादूगर ॾाढो ख़ुशि थियो। जादूगर खे बि वरितई। उन जादूगर जी धीउ खे उन राणी खे वठी सिधो उन पंहिंजे माना महल में पुॻो। बादशाह जॾहिं ॾिठो उन राणी खे त ॾाढो ख़ुशि थियो। 9 ॾींहं अञा थियो हुओ इनखे। तो बादशाह चवणु लॻो पंहिंजे पुट खे त बाबा भलो कमु कई। 10 ॾींहंनि जी हू चई हो बादशाह 10 ॾींहंनि खां अॻु में 9 ॾींहं त इन राणी खे वठी आए। सॼी ॻाल्हि करे शहज़ादे ॿुधाइजी इहे सभु कम उन ख़तरनाक देव जा जेको उन देव कया। तो बादशाह चवणु लॻो तूं बहादुर आहीं। सो हिते जादूगर चवणु लॻो उन शहज़ादे खे त शहज़ादा साहिब तूं तमामु बहादुर सुठो कमु कई। मुंहिंजी धीअ खे उन देव जी माना क़ैद मुंहिंजा छॾाए। हाणे आउं मुंहिंजी धीअ तोखे ॾियां थो परणाए। तो अबा हाणे उहा छोकिरी जादूगर जी धीउ बि उन देव खे माना उन शहज़ादे खे माना मिली वई परणाए छॾी। सो नेठि 10 ॾींहं अची थियो। सो उहो बादशाह बि अची पुॻो। जंग उनजे मुल्क में ख़तमु थी। सो बि अची पंहिंजी ज़ाल राणी उन बादशाह खां वठी करे ऐं उनजा थोरा मञी करे ऐं सो थियो रवानो। ऐं उन जादूगर जी धीअ जी उन शहज़ादे सां शादी थी वई। हीरो उहो बि उन्हनि खे मिली हलियो। पोइ को बि मुसीबत का परेशानी हूंदी हुई त उन हिसाब सां उन हीरे जो इस्तेमालु कंदा हुआ ऐं सुठे नमूने सां पंहिंजी बादशाही उहो शहज़ादो हलाइण लॻो। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। में चैनल खे सब्सक्राइब वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।